मां हिकिड़े माण्हू खे बॉडीगार्ड जी ज़रूरत हुई जैसे कि रचना मुड़ुस जींदा आहिनि मां जा रिश्ता पर थोरा वॾा ॿियो ॿार बि वॾा त इहे बाडी उनखे यार कहिड़ी बॉडीगार्ड रखा मां हिकिड़े खे चयो पघार खणी 40,000 मां चयो ट्रांसफर त ॿ टे खून बि कया अथई ॿ टे शहर में ठक बि आहिनि पर दादा की आहे उन जो मां ॾाढो वणे पोइ ॿारहं थो ॾे बाबू ट्रांसफर बाबी पघार थींदी हुन ट्रांसफर ते अहिड़ो कंदा हुआ जेकॾहिं बॉडीगार्ड रखंदे दुश्मन वेझो ई ॾेई ॾे हुनजो हिनखे वठी पघार वग़ैरह थी वई मांखे चयनि त दुश्मनी अथई हिते मुंहिंजो सवाल ई मुंहिंजो बॉडीगार्ड चयो त दुश्मनी त घर माराए न वेठा पाण खे पर हल जेकॾहिं हलो त भॼी वेंदुसि अब हुनखे बॉडीगार्ड को आ वरी कर ॿुधाई 3 ॾींहं जो हमिलो हमिलो जो त कलेक्शन मूंखे कढी जीअं जो फेर था ठा ठा तो कार में मूंखे पीक वॼे पीक जो वई त मूंखे आलान जो लॻी त मां जो पक या गोली लॻी आहे रता मुंहिंजे अचे थो भॼाए सिधो माई हटाए मां चयो मरी वियो आहियां सभु बसि आखिरी मोकिलाणी थी चए छा थियो मां चयो बसि कर गोली लॻी आहे भॼाए भॼी पई वठि बीहे कान जे बत्ती ॿार हुनजो हीअं महिनत ॿार हीअं बि थींदे भागा रब न थी भूख थी वञे अलाह बीहे कंदो भूख हुजे रब न अहिड़ो मुड़ुस माण्हू बि मां आहियां अलाह तव्हांखे वधाए अलाह तव्हांखे आबाद करे असांजी जानिश असांजी हरकत अचे ऐं इंशाअल्लाह अलाह को ॾींहं परे न आहे ही सही सकत वरी जी सभई वरी आइटम सॼी ख़िदमत कंदा अलाह साईं नबी हयाती ॾिए असांजो प्यारो दोस्त आहे असांजा पावर मुंहिंजा सभु दोस्त मां हे अमीन पुटे सां गॾु आहियां ॾींहुं हुजे राति हुजे जेकॾहिं सॾ ते न पहुतो त मां वरी मुठी कंदुसि